दोस्तों तव्हांजे लाइ बहितरीन ख़ुशख़बरी मूं आंदी आहे जेका हाणे अज़ीज़ कंबराणी होॾां असगर चौधरी ऐं होॾां हाजन तीवणो ऐं जेको इन्हनि जो ड्रामो अची रहियो आहे अहमद अली शेख मज्जू लाड़ ऐं होॾां जेको आहे दोस्तो सुठा सुठा अदाकार ज़फ़र जिसकाणी सतार नवाणी मुर्क जान यानी ही टोटल अदाकार गज़ला एंजल पंजाबी ड्रामे में एस भट्टी यानी इहे तव्हांखे ॾिसण वटां मिलण वारा आहिनि। इन में दोस्तो हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि इहा ई आहे त हिन ड्रामे में जेका बि एक्टर कमु करे रहिया आहिनि पंहिंजा वेरी में उहे सभु सीनियर आहिनि। जी हाँ दोस्तो, सीनियर तव्हां सम्झी सघो था त सीनियर जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहो ड्रामो भलो बीहंदो आहे। छो सीनियर अदाकार खे अदाकारी करण जो फ़न हूंदो आहे, ॻाल्हाइण जो फ़न हूंदो आहे, उनजा फ़ैन घणा हूंदा आहिनि ऐं उहो ड्रामो जेको आहे न कामयाबु थी वेंदो आहे, उनखे ॾिसण वारा घणा हूंदा आहिनि। जंहिं ड्रामे में सीनियर अदाकार घटि हूंदा आहिनि, जूनियर घणा हूंदा आहिनि जंहिंखे को न सुञाणे, पोइ अहिड़े हिसाब सां उन जा ॾिसण वारा नाज़रीन सफ़ा तमामु घटि थी वेंदा आहिनि, व्यूज़ घटि थी वेंदा आहिनि। त व्यूज़ घटि थींदा आहिनि त ड्रामो फेल थी वेंदो आहे, फ्लॉप थी वेंदो आहे। इन जे करे हिन पंहिंजा ड्रामे में अक्सर नवां अदाकार न आहिनि, अक्सर सीनियर अदाकार खया विया आहिनि। तव्हां ॾिठा जीअं हाणे सभई अदाकार मां काफ़ी नाला खयां आहिनि, काफ़िनि जा मूं अञा नाला न आहिनि खयां, सिर्फ़ु मूंसां खे छॾे ॿिया सभु अदाकार तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां त हिन में सभु सीनियर आहिनि। मूंसां बि सीनियर अदाकार आहे पर मूंसां जी अञा पक न आहे पंहिंजा वेरी ड्रामे में, पर मूंसां जी अची वियो त पोइ हिन ड्रामे खे चार चंड लॻी वेंदा। अज़ीज़ कंबराणी आहे जीअं, बहरहाल ॾिसूं था अॻिते छा थो थिए ऐं छा नथो थिए। अगरि हीअ अपडेट असांजी तव्हांखे सुठी लॻे त पोइ महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे बर वक़्तु बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा।